सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे अन्न जो आदर, खाधे जो आदर असांजे जीवन में न वञणु खपे। इन करे असांजो पूरो घर हूंदो आहे, लेकिन सभ खां वधीक इज़त रसोई घर जी हूंदी आहे, किचन जी हूंदी आहे। जंहिं ॾींहुं असांजो घर किचन जी इज़त हूंदी, असांजे घर में कॾहिं को दुख ईंदो ई न, असां सभु सुखी रहंदासीं। जॾहिं किचन असांजे घर मां निकिरंदो आहे, यानी उनजी इज़त न रहंदी आहे, पोइ घर में सभु चीज़ूं काहे पवंदियूं आहिनि। इन करे उहो सॼे साईं जो मिसाल आहे। हिकिड़ो परिवार उन ॾींहुं आयो, चइसि सॼो घर में जेको आहे सदाई कल झगड़ो पिटको सदाई हूंदो आहे। असीं ॻाल्हि अहिड़ी हुजे, दुख दर्द तव्हां सभु कंदा आहिनि, निफ़रत ग़लति लफ़्ज़ मान मर्यादा जो नालो निशानी न आहे। ऐं जॾहिं साईं खां पुछो त हर को पंहिंजी पंहिंजी ॻाल्हि कंदो ई आहे, हर को पाण खे सही सम्झंदो आहे, इहो थींदो ई आहे, हर के ॿिए ते थोपड़जी कई। त साईं ने चयो त कुझु बि न करो, त हिकिड़ो कमु करो, जॾहिं तव्हां किचन में हुजो, रोटी तयारु कयो, उन वक़्तु सिर्फ़ु तव्हां पाण में बहितर मूड रखो, पंहिंजो माहौल बहितर, उन मां जो नाम ध्यानु सिमरन भॼन कुझु न कुझु गुनगुनायो हलायो, या तव्हांजो हिकिड़ो प्यार वारो मां ॿियो त कुझु बि कयो। रोटी तयारु करणु वक़्तु ऐं खाइणु वक़्तु, जंहिं महिल खायो बि मालिक खे यादि करे अरदास करे खायो, तंहिं महिल तो शुक्र आहे, रहमत आहे तुंहिंजी, मुंहिंजी रहमत खे यादि कयो ऐं पचाइण न कयो। बाक़ी तव्हांखे जेको वणे वे करो, तव्हांखे मोकल आहे। ऐं जॾहिं हू विया, जॾहिं वापसि आया कुझु वक़्तु खां बाद, चइसि असांजो घर जेको टोटली नर्क हो स्वर्ग बणिजी विया। जेको दुख दर्द ग़रीबी जेका हुई, असांजा कारोबार वग़ैरह सभु हलणु शुरू थी विया आहिनि। तॾहिं साईं जन चयो, चइसि जॾहिं रोटी तयारु कंदा, उन वक़्तु असांजी जेका ई सोच आहे उहा सॼी खाधे में वेंदी आहे। जॾहिं असां उन वक़्तु मालिक जो नाम ध्यानु सिमरन भॼन जाप कीर्तन कुझु बि कंदासीं, त जेके असांजूं वाइब्रेशन्स हूंदियूं नी, सभु शुद्ध ऐं पवित्र थी करे प्रसाद बणाए छॾींदियूं। ऐं पोइ जीअं असां उहो खाईंदा वेंदासीं, उनजो असांजे दिमाग़ ते दिलि ते पूरे ते असरु पवंदो वेंदो, ऐं असांजो सुभाउ पंहिंजो पाण ओड़ो थी वेंदो, असां ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहंदासीं, बहितर रहंदासीं। जॾहिं असां खाधे तयारु करण में हूंदी मज़ाक, हूंदो ई मुंहुं ध्याप, हूंदो ई साड़ जलन क्रोध, जॾहिं खाराईंदासीं त ज़हर उहा अमृत कीअं बणिबी, ज़हर थी करे ज़हर ई ॿाहिरि निकिरंदी, जहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हाईंदासीं उहे ई ॿाहिरि निकिरंदा। तंहिंजे करे असांजी रसोई घर, असांजो किचन, उहो सभ खां वधीक आदर रखंदो आहे। छाकाणि जो हिकु हिकु दाणे खे पूरी प्रकृति जी इज़त हूंदी आहे, पूरी नेचर जी इज़त हूंदी आहे, पूरी प्रकृति आसीस कंदी आहे त तूं मूंखे इज़त ॾिनी, इन करे तूं सदाई हरियो भरियो ख़ुशि ख़ुशहाल रहो। ऐं जॾहिं असां हिकु दाणे जी बि निरादर कंदा त पोइ उनजो रिज़ल्ट चङो न हूंदो। उनजो थियो हिकिड़ो केस आहे अफ़गानिस्तान में। अफ़गानिस्तान में जॾहिं हालात ख़राबु थिया, उते असांजा माण्हू ॿाहिरि निकिता, कोई भॼी कोई डुकी, कोई ॾिसां भई जहाज़नि ते लटकी करे बि वीचारा हलनि पिया, अहिड़ो माहौल बि बणियो अची। त हिकिड़ो गल्फ में हलियो पियो डॉक्टर, चङो भलो डॉक्टर हो, उनखे पोस्टिंग बि जल्दी मिली, चङी मिली। जॾहिं उते पहुतो त सिधी सी ॻाल्हि आहे, जेतिरी पोस्ट ते हुनजी इज़त बि ओतिरी हुई। हिकिड़ो शाही दावत हुई, हे बि हुनमें हुयो। त जीअं शाही दावत में हिन रोटी खाधी, टेबल ते एतिरो कुझु लॻो, ऐं ज़ाहिर आहे जेतिरो लॻंदो माण्हू खाईंदो केतिरो, बाक़ी ॼणो ओतिरो ई पियो आहे न, माण्हू खाईंदो त माण्हू जेतिरो न, हिकिड़ो टेबल ते लॻंदो आहे एतिरो लॻंदो ई आहे। पर जीअं ई उहो खाधो पूरो थियो, मथो आया जेके कमर आहे, वॾा वॾा थैला खणी आया, बैग्स, सभु जेके ई पयूं थियूं चीज़ूं,
सभु उछलाईंदा हुन हिक में विझंदा विया, जेके बि आहिनि पनी में विझी पर ॿाहिरि उछलाईंदा विया, जेको बि कुझु आहे हर चीज उछलाई पई, जेतिरो बि एतिरो तयारु थियल हुया। ऐं जीअं जे हुनखे ॾिसे पियो जी अखियुनि में जो पाणी अचे पियो, पंहिंजी अखियुनि में ॻोढ़ा वेहनि पिया, थोरी पुछियुसि जो चई पोइ चई छा ॻाल्हि आहे? चए न मूंखे पंहिंजी ॻाल्हि यादि अची वई। चए छा थियो? चए बसि इहो ई थियो, असां बि तव्हां वांगुरु हुयासीं, असां बि त ईअं ख़ुशहाल हरिया भरिया हूंदा हुआसीं जीअं तव्हांजी दावतानी असांजो ईअं लॻंदियूं, ईअं ई असांजा टेबल लॻंदा जीअं तव्हांजा आहिनि, कॾहिं असांजा घटि कोन लॻा। ऐं ईअं ई असां इन्हनि में विझी करे ईअं खणंदासीं जीअं तव्हां खयो, भई जेतिरो आहे असां खणी करे ॿाहिरि उछलाए छॾंदासीं, जेके बि आहे सभु तरीक़ा मूंखे पंहिंजा यादि अची विया, उहे ॾींहं असां सभु कुझु इहो कंदासीं। लेकिन अॼु ॾिसी करे मूंखे जेको पछताव जा ॻोढ़ा विया उहे सिर्फ़ु इहे विया जॾहिं मालिक असां ते रहमत कई, असांखे इहो सभु कुझु हुयो तव्हां वांगुरु, लेकिन जेतिरो मालिक असांजे रिज़्क़ ते असांजी कमाई ते सभिनी ते रहमत ॾिनी, असां हिते पहुतासीं, असां इन खाधे जो आदर न कयोसीं, अन्न जो आदर न कयोसीं, निरादर करे उछलाए छॾियोसीं तव्हां वांगुरु सभु विझी करे। ऐं जॾहिं अॼु अन्न असांखो रुसी वियो आहे, असां हिकु हिकु दाणे जे लाइ मोहताज थी करे निकितासीं, असां वटि कुझु बि कोन। तंहिंजे करे कॾहिं बि अन्न घर में जो रुसी करे न निकिरे, इहा ॻाल्हि यादि रखणु खपे।